तालका किंगरीअ जे पीर जो ॻोठ कोट मीर मोहम्मद प्रियालो समेत ॿियनि शहरनि अंदरि हलंदड़ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी सर्वे मनपसंद एजेंटनि जे आसिरे हलण लॻी। मुस्तहिक औरतूं दरबदर सर्वे कंदड़ ऑफिसर अब्दुल्ला अब्दुल कदीर राहू जो ऐं राशिद लाड़िक जा एजेंट मुक़रर। पीर जो ॻोठ जो सहाफ़ी मोहम्मद असलम सोलंकी जॾहिं कवरेज दौरान मथस एजेंटनि जो हमलो, मुख़्तलिफ़ क़िस्म जा नतीजा भोगण जूं धमकियूं। गुज़िरियल 8 ॾींहनि खां सर्वे कराइण लाइ ईंदड़ मुस्तहिक परेशान मीडिया ॾाढो एहतजाजी मुज़ाहिरो। एहतजाज कंदड़ मुस्तहिक औरतुनि मीडिया अॻियां आंदाईंदे चयो त असां गुज़िरियल 8 ॾींहनि खां मुसलसल इनकम सपोर्ट प्रोग्राम सर्वे कराइण लाइ पीर जो ॻोठ ऑफिस जा चकर काटे रहिया आहियूं, पर सर्वे ऑफिसर अब्दुल्ला राशिद लाड़िक ऐं अब्दुल कदीर राहू जो पंहिंजा एजेंट ठाहे ऑफिस में विहण बजाए पंहिंजे मनपसंद माण्हुनि ॾांहुं वञी रहिया आहिनि ऐं ॼाणायल ऑफिसर बेनज़ीर इनकम सपोर्ट सर्वे ऑफिस में न पिया अचनि, जंहिं करे असां सख़्त परेशान आहियूं। NDG सिंध ऐं डायरेक्टर ख़ैरपुर खे राशिद लाड़िक ऐं अब्दुल कदीर राहू जे पीर ॻोठ सर्वे सेंटर खे पंहिंजो ओताक़ बणाए वेंदड़नि खे हटाए ईमानदार अमलो मुक़रर करण जो मुतालबो।